दोस्तों हिन महिल असां मौज़ू खणी आयासीं त होटलनि ते रश छो आहे, छाजे करे आहे। दोस्तों अॻ में छा हूंदो हो, जो कंहिं वटि बि को महिमान हूंदो हो त उहो पंहिंजूं ओताकूं हूंदियूं हुयूं। उन ओताकनि में महिमाननि खे विहारे मानी खाराइबो हो ऐं उन दौर में औरतूं बि अहिड़ियूं हूंदियूं हुयूं जो महिमान खे पंहिंजे घर लाइ, पंहिंजे लाइ ऐं सॼे कुटुंब लाइ ॼण चओ रहमत सम्झियो वेंदो हो। ऐं माना उहे औरतूं जल्दी उथी ऐं माना खाधो तयारु कंदियूं हुयूं ऐं उन खे सवाबु सम्झंदे ऐं माना उहो खाधो तयारु कंदियूं हुयूं, ॼण चओ इबादत समझी खाधो तयारु कंदियूं हुयूं। ऐं माना अॼुकल्ह ईअं न आहे, तंहिं करे उहे मर्द वीचारा मजू आहिनि जेके माना माइनि जा मारियल आहिनि। अॻ में छा हूंदो हो, मर्दनि जा मर्द हूंदा हुआ, हिन महिल औरतुनि जा बि मर्द न आहिनि। ईअं सम्झो त माना ॼण चओ त मर्दनि जा मर्द त छा, पर औरतुनि जा मर्द न आहिनि, वीचारा कीबा आहिनि था। तंहिं करे को महिमान मरी अचे थो त उन्हनि खे वठी वञी होटलुनि ते खाधो खाइनि था, पाण बि उते खाइनि था। तंहिं करे होटलुनि ते रश वधियल आहे। इहा बि सोच कोन्हे त होटलुनि में सफ़ाई जो सिस्टम कोन्हे। होटलुनि में हिकिड़े थां में कई हज़ारे माण्हू खाइनि था, कंहिंजी कहिड़ी तबियत, कंहिंजी कहिड़ी तबियत, कंहिंखे कहिड़ा जरासीम, कंहिंखे कहिड़ा जरासीम, उहे उन्हनि जो बि ख़्यालु कोन्हे। पर परहेज़गारी जो बि ख़्यालु कोन्हे, शरीयत जो बि ख़्यालु कोन्हे। शरीयत में तमामु अहकामात आहिनि त परहेज़गार रहो, मुतक़ी रहो, परहेज़गारी सां शयूं इस्तेमालु कयो। माना उन्हनि में तव्हां सफ़ाई जो जिते ख़्यालु हुजे, पंहिंजे माना उन जो ॿिए कसे कांडे जो माण्हू जो हथु नथे न लॻे उन माना उन खाधे खे या उन्हनि थांवनि खे। अहिड़े लेवल सां उहे परहेज़गारनि सां अलाह साईं चए थो मां गॾु आहियां। दोस्तो हिन महिल होटलुनि ते एॾो त रश आहे जो अॻे माण्हू होटलुनि ते वञण खां कीबाईंदा हुआ। हिन महिल बि के अहिड़ा माण्हू आहिनि जेके होटलुनि ते न वेंदा आहिनि, होटलुनि ते वेंदे घड़ी सवा वेहंदा आहिनि त शर्मसार पिया थींदा आहिनि त मथां को ॾिसी वठे त होटल ते फलाणो खाना आयो आहे। तंहिं करे जेके सुठे ज़हन जा माण्हू आहिनि, सुठे नज़रे जा माण्हू आहिनि, सोभर माण्हू आहिनि, जे ख़ानदानी माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ख़ानदान जो ख़्यालु रखंदे होटलुनि ते न वेंदा आहिनि। पंहिंजो माना ओताको हूंदो जो माना ठाराए छॾींदा आहिनि। ओताकुनि में महिमाननि खे पंहिंजे घर में माना पंहिंजे घर जे भरिसां का ओताक हुजे या हे हो या उते वेहारे मानी खाराईंदा आहिनि। पंहिंजे घर मां खाधो तयारु कराए पंहिंजे घर जो माना सवादु खाधे जो और हूंदो आहे। होटलुनि जो ॼण चओ त हुननि जे लिखे होटलुनि जो खाधो भलो हूंदो आहे, मगर होटलुनि जो खाधो जेकॾहिं परहेज़गार खाईंदो त उहो बीमार थी पवंदो आहे। हिननि में माण्हुनि में परहेज़गारी कोन्हे, तंहिं करे हिननि खे माना ख़बर कोन थी पए त हीउ खाधो कहिड़ो आहे, पाणी कहिड़ो आहे, हीउ कहिड़े लेवल सां हिननि में सफ़ाई जो निज़ाम आहे या हो। तंहिं करे अॼुकल्ह हर को बीमारियुनि में वतो पियो आहे। जेकॾहिं परहेज़गार रहनि त उहे बीमारियुनि खां बि छुटकारे में जंहिंमें उन्हनि जी सिहत सही रहे, बीमारियूं बि वेझो न अचनि। मगर हिन असां माना ख़ासि करे इन लाइ का हर मौज़ू तव्हांजे आॾो रखूं था, इन करे त इंसान जी भलाई थिए। छो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन इस्लाम आंदो उहो इंसान जे भलाई लाइ आंदो ऐं माना उन लाइ परहेज़गारी जो क़ुर शरीफ़ में काफ़ी आयतूं आहिनि। ऐं माना अलाह साईं परहेज़गारनि लाइ चए थो त मां परहेज़गारनि सां गॾु आहियां। जंहिं माना परहेज़गारी कई उन ॼण मंज़िल मानियो। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।